सलामकुम। वालेकुम सलाम। कुछ खैर ठीक ठाक चल गया तो देख खैर हमें हमारा मेहरबानी। वरी सुबह सां बुराई न को हाल थस न को मुड़सा रुगो पर जिपट बाजी में बस मां ये मां फलाण पाण भी को अध चाहे न थी वरी ॿिया जेके वेठा थी उहो ई ख़राब अड़जी आ उन में यार। हा वेंदुई वरी पार्क में साईं। हा पार्क में वेंदुई खीसे में कुल 20 ऐं 30 वो भी ज़ोर मिंथा करे वठूं तो अॼु हिन खे मां अहिड़ो सज़ा ॾींदमि दुनिया ॾिसंदसि। अरे काॾे विया आहिनि पहिरां होटल खे बर्बाद करे छॾियऊं। होटल खे बि हालत आहे ॾिसूं था सेठ ई ज़ाहिर न आहे काॾे विया आहिनि। सेठ जो हालत ॾिस ओ गुंदड़ो वेठो आहे सेठ दा इहो होटल हलाईंदो बहिरा ई नथो छड़ा पाणी खणी अचो न छा थी। हा पुछ हा वाह कंहिंजे लाइ थो भरी लंचर जे लाइ वाह उथाए कोन छॾे ई नी वांदे खे छा कयूं भाई ग्राहक आ ॾींस ॾेई अचां हा ॾींस ने भागो सेठ मजू ये पानी है हाय भरिया दे भरिया गिलास के धोई जे भाई पानी ॾिनो मां धारे जई साफ न आहे खतरा है ना हा साईं मां ख़बर आहे चश्मन जो पाणी पींदो आहे इहो वञी वरी भरे ॾियसि छॾ चंड्रे खे हिन सां मुंहुं न लॻ बाबा वांदो माण्हू आहे सुबुह जो मोबाइल खणी रुगो टिकटॉक रुगो वीडिया वरी फलाणा ॾिस नल कोई खराब थे पाड़ पे पूछो वाला तो की पानी आई हाय भैया खड़े गिलास कर धोई के आप वरी भी आ रहे हैं वाह बाबा हाणे छॾेसि हिकिड़े ग्राहक सां फॾो कंदासीं त पूरो होटल गॾु थींदो ॾे मौत लॻे खे ॿियो बि ॾे चवण ॿिए पासूं भरिया हुआ फिर्ज मूं चओ अहिड़ा माण्हू को मरनि ई नथा को रेड़े जे फटे जे हेठां अचनि त आज़ाब ख़तमु थिए असां मां हो कचे जा डाकू हुते हे पके जो डाकू आहे ॾेई वञे खुले लॻी मारे छॾे सफ़ा ज़ाहिर पानी है तुसी कौड़े ज़ाहिर ना है बाकी चाय कौन पानी है मैंने होटल है चाहते ने न को पानी है न को चाय तरीको से होटल खोलियो धंधो के लगे शन एक तो सा उदाहरण में पूरा हूं ए उदाहरण में खीर वारा नी चक्कर भी आ रहे हैं वाह ए वरी मुंह में आने गूगो तो मुंडी वे जिन में अंदर वन फाथा हूं मा फाथा हूं आया टाइम ये कम इधर ये मिनरल वाटर पानी पी थोड़ किसान सो ये भाग जो की वाली कूलर खणी आई थी एड़ो कावर थे गोथरो दिसे न तो सेठ की सेठ जा नमूने दिसे गोथरो लोगो पियो कमाई जाइए कमाई पियो भाई इज्जत थी अरे चला तो धरा अरे खण पानी बस अच्छा खणिया सुबह को अटी टेलर रात चां लाइ कयो थी हे ड्रेस मां वञा तो सेठ तू रोज नो आई ते टेलर बाजी करे वेंदो आ अध चां लाइ मां वञा तो हाणे सेठ चिकल दिसे सेठ जो वरी बहरे जो आयो मोतबर थी भई अच्छा चाह न पीऊ पो ॿियो को ग्राहक ईंदो अथव सब लंचर खान जे लाइ ईंदा आहिनि मुंहिंजा फैन आहिनि वही जल्दी बाटले के धोराए जे सेठ के मुंहिंजे लाइ चओ लंचर खान थियो थी लो गाय आयो तोखे भी गारियूं न तो माखे ही गारियूं नहीं मांजो त खैर आ पर तुंजो दीदा आहे हल हल मां चयो अॼु इन मुसीबत खां ईअं ई बचजे पर उन शैतान पादर खां सवाइ न सुधरंदो चाहे खण वियो या पुलिस वठण वियो खबर ना ई तो जरूर
अने अध चा तैयार थे तू ए भी होटल हलाई तो मुर्द पाड़े मारा बोल बे होटल ते वणू था भी नथा छण ते बे जाते लंचर खाना में ए बाबे मेरा रहते ही तो छे ए बाबा रे वतू छे सोचे तो फूक्यो मरी वे लंचर अच्छे मुर्द मारू आए तो सा कुछ आ नहीं तो जहां भी नथा नहीं ये चिंता खैर चाहे भला इनकी हाँ इहो थी बात रे ये तू रोज अध चाण ते छोरन सा टेलर कंदो आ कने पानी में वारी आ कने पानी में बिजली आ ये सिमट जो दुकान आ या होटल करे सीधा दुकान छोड़ वारे जिंदगी में लो पानी अखिन सा देखो हां मैं कूड़ नहीं मैं चाहिए बुधा जिंदगी में तू मिठो पानी अखिन सा ॾिठो आ मिठो पानी गाल बुध अबू जलपाती नथी अबू जलपाती खाची छोड़े के माजे बारे मेरे खानी वाले नमाज से वारी आ देखायो बाबा ए अथी ते लीटर जे तो दियो असा तू के करी दो ऐसन कर दुंग दे अरे होटल सा करे कने संगे खायरा ई तो पीर तू पुरानी थोड़ो सा करियो बा अन्या अचे तो छा अप्पा है खुदा मोटा ही थणे सा करिए बैरे जा खुदा पण आपने बैरो की हुई चाहिए सेठ की मैं तो न दो अब्बा 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 मारी चली बा हानी केले पासे खवे ने दिसा वजन बेमरात वने नहीं हो वजन ना ई वनो